नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में अव्हांखे ही अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध में सेक्रेटरी सतह जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अक़लियती मामलनि वारे सेक्रेटरी इम्तियाज़ अली शाह खे बदिली करे स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। इमरान अता सुमरो खे वर्क्स एंड सर्विसिस खाते जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। नजम अहमद शाह खे इंफॉर्मेशन साइंस एंड टेक्नोलॉजी खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। सेक्रेटरी स्कूल्स काज़ी शाहिद परवेज़ खे बदिली करे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं तमीज़ुद्दीन खेड़ो खे मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुक़ररु कयो वियो आहे। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ख़ालिद हैदर शाह खे बदिली करे जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जो सेक्रेटरी बणायो वियो। एहसान अली मुफ्ती खे सेक्रेटरी स्कूल एजुकेशन मुक़ररु कयो वियो। सेक्रेटरी पब्लिक हेल्थ रोशन अली शेख खे बदिली करे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट मुक़ररु कयो वियो। जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जे सेक्रेटरी सैयद हसन नकवी खे बदिली करे नाणे खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। अब्दुल रहीम शेख खे सिंध पब्लिक प्रोक्यूरमेंट रेगुलेटरी अथॉरिटी जो MD मुक़ररु कयो वियो। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध में सेक्रेटरी सतह जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अक़लियती मामलनि वारे सेक्रेटरी इम्तियाज़ अली शाह खे बदिली करे स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। इमरान अता सुमरो खे वर्क्स एंड सर्विसिस खाते जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। नजम अहमद शाह खे इंफॉर्मेशन साइंस एंड टेक्नोलॉजी खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। सेक्रेटरी स्कूल्स काज़ी शाहिद परवेज़ खे बदिली करे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं तमीज़ुद्दीन खेड़ो खे मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुक़ररु कयो वियो आहे। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ख़ालिद हैदर शाह खे बदिली करे जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जो सेक्रेटरी बणायो वियो। एहसान अली मंगी खे सेक्रेटरी स्कूल एजुकेशन मुक़ररु कयो वियो। सेक्रेटरी पब्लिक हेल्थ रोशन अली शेख खे बदिली करे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट मुक़ररु कयो वियो। जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जे सेक्रेटरी सैयद हसन नकवी खे बदिली करे नाणे खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। अब्दुल रहीम शेख खे सिंध पब्लिक प्रोक्यूरमेंट रेगुलेटरी अथॉरिटी जो MD मुक़ररु कयो वियो आहे।